नारोवाल में मीडिया से ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी घरू वज़ीर एहसन इक़बाल चयो त नई आदमशुमारी में पंजाब जूं 9 सीटूं घटि ऐं बलोचिस्तान तोड़े केपी जूं सीटूं वधी वियूं आहिनि। हुन चयो त हुननि जमहूरियत ऐं वफ़ाक़ जी मज़बूतीअ लाइ नई आदमशुमारी जा नतीजा क़बूल कया। जेकॾहिं 1998 ईस्वी वारी आदमशुमारी तहत इलेक्शन थी त केपी खे 5 ऐं बलोचिस्तान खे 3 सीटूं घटि मिलंदियूं। एहसन इक़बाल चयो त इमरान ख़ान वक़्त खां अॻु चूंडुनि जी ॻाल्हि करे थो जेका केपी ऐं बलोचिस्तान जे मफ़ाद में नाहे। खेसि ॿिन्ही सूबनि जो फ़िकिर नाहे पर इक़्तिदार में अचण जी जल्दी आहे। तंहिं करे हू कूड़ा सचा कदम खणी रहियो आहे ऐं जमहूरी अमल जो तसलसल रोकण लाइ नाकारी तरीक़ा इस्तेमालु करे रहियो आहे। संदसि चवणो त इमरान ख़ान हाणे चाहे थो त कंहिं बि तरीक़े सां क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि खे टोड़े सेनेट जी चूंड रोकराई वञे, छाकाणि त संदसि पार्टीअ में बग़ावत थी चुकी आहे ऐं संदसि मेंबरनि असेंबलीअ में ऐलान करे छॾियो आहे त हू सेनेट में पंहिंजी मर्ज़ीअ सां वोट ॾींदा। एहसन इक़बाल चयो त इमरान ख़ान लाइ मशहूरु आहे त हू एॾो मथे न उॾामे ऐं ज़िद तोड़े अना जी सियासत छॾे ॾे। वटन संदसि ज़ाती ज़िंदगीअ जा अहिड़ा सबूत आहिनि जेकी साम्हूं आंदा विया त हू कंहिंखे मुंहुं न ॾेखारे सघंदो। संदसि चवणो त चूंडुनि खां अॻु सियासी इतिहाद थींदा रहंदा आहिनि पर हथरादू साह ऐं वेंटिलेटर ते हलंदड़ इतिहाद घणी देरि न हली सघंदो आहे। सियासत में उहो इतिहाद ई कामयाबु थींदो आहे जंहिंजे पोयां अवामी ताक़त हुजे। एहसन इक़बाल चयो त अॼु मुल्क में अमन अमान जी बहितरीन सूरतहाल ऐं मईशत जी तरक़ी सबबि नून लीग खे अवामी हिमायत हासिलु आहे। संदनि ख़िलाफ़ थींदड़ समूरियूं साज़िशूं ऐं इतिहाद नाकाम थींदा।